PS 77 ते उम्मीदवार सैयद मुराद अली शाह पारां इलेक्शन मुहिम जे सिलसिले में आराज़ी यूसी जाफराबाद जे ॻोठ रईस बंगुल खान बोज़दार पहुतो। ॻोठ मारू खान तालपुर, ॻोठ बख्तियारपुर, ॻोठ सावण खान पहवर, ॻोठ बालू लाशारी, ॻोठ टंडो शहबाज़ी, ॻोठ छिट्टा ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि में पहुतो, जिते संदन गुलनि जी वर्खा सां शानदार इस्तक़बाल कयो वियो। मुख़्तलिफ़ ॻोठनि में पार्टी वर्करनि संदन रिश्तेदारनि जी वफ़ात ते ताज़ियतूं कयूं। चाय पार्टीज़ में शिरकत कई। इन मौक़े ते सैयद मुराद अली शाह जी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बिलावल भुट्टो पंहिंजो 10 नुकाती प्रोग्राम चार्टर ऑफ इकोनॉमी पेश करे छॾियो आहे। पहिरियों नुक़्तो माण्हुनि जी आमदनी खे ॿीणो करणु आहे। बिजली जो वॾो बहिरान आहे। शमसी तवानाई इस्तेमाल कंदे ग़रीबनि खे 300 यूनिट मुफ़्त बिजली ॾिनी वेंदी। सिंध में अवाम खे सिहत जूं मुफ़्त सहूलतूं ॾिनियूं वयूं आहिनि। हुन वधीक चयो त सिंध में चीफ सेक्रेटरी IG खां वठी SHO ताईं समूरी मशीनरी तब्दील कई वई आहे। मुंहिंजे तक समेत सॼी सिंध में पाणी जो सभ खां वॾो ज़रियो आशो आहे। असां पाणी जे मसइले खे हल करण लाइ तमामु घणियूं कोशिशूं वरितियूं आहिनि, पर उते के मसइला आहिनि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।